ओबाड़ो मामा के खबर ॾींदा हलूं। ज़ाहिद हुसैन जी रिपोर्ट मुताबिक़ हज़रत मौलाना फज़लुर रहमान क़ाइदे सिंध अलामा राशिद महमूद सुमरो जिन जे सॾ ते फ़लस्तीनी मज़लूम अवाम सां इज़हार यकजहतीअ लाइ पूरे मुल्क जी जमियत उलमाए इस्लाम तालको ओबाड़ो तरफ़ां कन्वेनर मौलाना ग़ुलाम यासीन रिंद, मौलाना अब्दुल शकूर खोसो, मौलाना ग़ुलाम रसूल फारूकी, मुफ्ती नज़ीर अहमद सोलंगी ऐं ॿियनि जी अॻुवानीअ में योम तूफ़ान अक्सा रैली कढी वई, जंहिंमें वॾे अंग में अवामुन्नास शिरकत कई ऐं रैलीअ खे ख़िताब कंदे बैतुल मुक़द्दस जो मसइलो कंहिं हिक फ़िरक़े या कंहिं हिक मुल्क जो न बल्कि ही असांजे ईमान जो मसइलो आहे। फ़लस्तीनी अवाम असांजे ईमान जी बका ऐं इज़त जी जंग विड़ी रहिया आहिनि। उन्हनि ते इसराइल तरफ़ां थींदड़ ज़ुल्म, बरबत, वहशत गर्दी ऐं गैर इंसानी सलूक जे ख़िलाफ़ ऐं उन मज़लूम फ़लस्तीनियुनि जे हक़ में आवाज़ बुलंद करण खे पाण मथां फ़र्ज़ सम्झूं था। उन्हनि चयो त मूसा पाण खे नंबर 1 एमरजेंसी कोठाइण बावजूदि हुनखे हमास जे मुजाहिदीन जी सुध ई न पई। इसराइल फ़लस्तीन जे मासूम ॿारनि, बेगुनाह माण्हुनि, इस्पतालनि ऐं पाणीअ जे ज़ख़ीरनि खे निशानो बणाए रहियो आहे। अमेरिका इसराइल जी जंगी मदद पियो करे। इस्लामी ममालिक बि फ़लस्तीन जी खुलम खुला हिमायत में निकिरी अचनि। दोस्तों अज़ीज़ो, ही अॼु जो मुज़ाहिरो जमियत उलमाए इस्लाम जे क़ाइद इमाम इनक़लाब हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब मददुल्लाह आली जो हुकुम ते आहे। असां पंहिंजी मुल्क जे इदारनि खां, सरबराहान हुकूमत खां इहो मुतालबो था कयूं त पाकिस्तान फ़लस्तीनी जे मज़लूम मुसलमाननि जे तामुन में पंहिंजो किरदारु अदा कनि ऐं अफ़वाज पाकिस्तान खे रवानो कनि त मज़लूम मुसलमाननि जी मदद कनि, जीअं क़िबला अव्वल बैतुल मुक़द्दस सही नमूने सां आज़ादु थिए, उते आज़ान बि थिए, नमाज़ बि थिए, तकबीर जा नारा बि गूंजनि, छो त उहो क़िबलो साबिक़ा अंबिया अलैहिस्सलाम जो क़िबलो आहे। तमामु अंबिया अलैहिस्सलाम उन जे तरफ़ मुंहुं करे नमाज़ पढ़ी आहे। आक़ाए नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि कुझु वक़्तु पहिरियों मुंहुं करे